फ़ज़य्यन लहुल हुदा उन खां कुझु हुन लाइ हिदायत खुली चुकी आहे वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन ईमान वारे रस्ते खे छॾे बेदीननि जो गुमराह जो रस्तो थो वठे नुवल्लिही मा तवल्ला जेॾां फिरियो आहे तेॾां फेराईंदासीं पर ख़ुदा खे असांजी परवाह आहे माज़ अल्लाह ख़ुदा बेनियाज़ आहे ख़ुदा बेपरवाह आहे ख़ुदा जी इबादत कंदासीं असांजो फ़ाइदो आहे निमाज़ूं पढ़ंदासीं असांजो फ़ाइदो आहे ज़िक्र कंदासीं असांजो फ़ाइदो आहे क़ुर करीम जी तिलावत कंदासीं असांजो फ़ाइदो आहे पर असां अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे अॻियां न झुकियासीं ख़ुदा जे शान में का घटिताई न थींदी ख़ुदा जे शान में का कमी न थींदी ख़ुदा जे शान में का पोइती ॻाल्हि न पवंदी अल्लाह तो नुवल्लिही मा तवल्ला जेॾां फिरिया फेराईंदासीं वनुस्लिही जहन्नम ऐं उनखे जहन्नम में पहुचाईंदासीं अल्लाह पनाह में रखे वसात मसीरा ऐं तमामु बुरी जाइ आहे मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ मक़सदु ही आहे अल्लाह जी ज़ात बरकात असांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे अल्लाह ताला असांखे पंहिंजे अॻियां झुकण लाइ पैदा फ़रमायो आहे अल्लाह ताला असांखे क़ुर पाक जहिड़ो कामिल किताब अता फ़रमायो आहे इस्लाम जहिड़ो कामिल दीन अता फ़रमायो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कामिल नबी अता फ़रमायो आहे ऐं सो सिर्फ़ु इन जे लाइ त उन जे रस्ते ते हलूं बुज़ुर्ग बि हुआ दरवेश बि हुआ जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक ते अमल करे जे रसूलुल्लाह जे सुन्नत ते अमल नथो करे न ओॾां मथो अचे उनखे कोन सम्झ ओॾां में त मख बि थी ओॾां में त कां बि थो ओॾां में त ॻिझ बि थी ओॾां में त कख बि थो ओॾां मन कमाल थो रही आहे समुंड ते हले का ॻाल्हि कान्हे समुंड में मच्छी बि हलंदी आहे कमाल ई हो आहे जो माण्हू रसूलुल्लाह जे नक्शे कदम ते हली ॾेखारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी इत्तिबा करे ॾेखारे नफ़्स अॻियां ईंदो शैतान अॻियां ईंदो कई इंसान खे वसवसा पवंदा भई हाणे छा आहे ज़मानो आहे फलाणो आहे टीलो आहे इहे सभई ॻाल्हियूं छॾे करे जेको अल्लाह जल जलालहू अमन वालहू जे महबूब अलैहिस्सलाम जे रस्ते ते हलंदो रसूलुल्लाह जी इत्तिबा कंदो रसूलुल्लाह जी इताअत कंदो उहो कामयाबु ॿी आयत में क़ुर पाक में अल्लाह खे फरमायो अल्लाह फरमातो वमन युतिइल्लाह والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا छा हो हिकु सहाबी असां जो हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो दरबार में वीचार जे कोन आयो हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सोबान खां पुछो सोबान वीचार जे छो कोन आहे अर्ज़ थो करे साईं मूं क़ुर करीम जी तिलावत कई क़ुर करीम खे सोचे पढ़ियुमि क़ुर करीम में गौर कयुमि फ़िक्र कयुमि इन जे करे मुंहिंजा आका इनामदार अलैहिस्सलाम मां तबियत में नाख़ुश होसि कोन आयुसि साईं तबियत में नाख़ुश वरी क़ुर पाक जे पढ़ण सां थी पई क़ुर पाक त शिफ़ा आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन तोखे छा थियो जी मां गौर कयो क़ुर करीम अल्लाह ताला फरमाए थो क़यामत जो ॾियारो थींदो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि उन क़यामत जे ॾींहुं भाउ खां भाउ बेज़ार हूंदो बच्चा माउ खां परे हूंदा अबे खां परे हूंदा हर को ॿिए खां बेज़ार हूंदो दोस्त खे वेझो न ईंदो कबीलो को यादि कोन हूंदा मूंखे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़हन में आयो त उन क़यामत जे ॾिहाड़े अव्हां जो मूंखे दीदार थींदो अलाए कोन इन अव्हां जे मुहबत में अव्हां जे ज़ियारत जे शौक़ जे करे मां बीमार थी पियो साईं फरमाईनि था पिया तुंहिंजी दिलि चाहे थी त असां सां गॾु हुजी हा महबूबन करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे बारगाह में अर्ज़ु कयो आहे अल्लाह ताला क़ुर पाक जी इहा आयत लाइ जंहिंमें फ़ैसिलो मिलियो ऐं हिकिड़े उन सहाबी जे लाइ न सभिनी जे लाइ गॾियल ॻाल्हि अल्लाह ताला छा फरमायो वमन युतिइल्लाह वररसूल जो भी शख़्स अरबिया अजमिया कारोवा गोरोवा किथे जो बा कहिड़ी बि क़ौम जो कहिड़ी बि ज़ात जो कहिड़े बि ॻोठ जो केर बि आहे मन उमूम जे लाइ युतिइल्लाह वररसूल अल्लाह रसूल जी इताअत करे फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि सां गॾु हूंदा जन ते रब्बुल आलमीन नेमत कई आहे
उहे नेमत वारा मुनअमलहम घणा आहिनि 4 टोला मिनन नबीयीन पहिरियां नबीय वसिद्दीक़ीन ऐं ॿिया सिद्दीक़ वशुहदा ऐं 3 शहीद वसालिहीन ऐं सालिह। इहे 4 टोला आहिनि जंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे, इकराम आहे, एहसान आहे, महिरबानी आहे। पर जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी इत्तिबा कंदो, इताअत कंदो, ताबेदारी कंदो, अल्लाह फरमाए थो उहो क़यामत ते ॾियारे इन्हनि सां गॾु जन्नत में हूंदो। मक़सद निचूर ॻाल्हि जो, ख़ुलासो ॻाल्हि जो इहो ई आहे त हर मरहले में हर जाइ ते असांखे अव्हांखे अल्लाह जल जलालहू अमन वालो तौफ़ीक़ अता फरमाए, हिम्मत अता फरमाए ऐं असां में अल्लाह ताला अमल जी क़ुवत पैदा करे त असीं पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जी इत्तिबा कयूं, नबी करीम अलैहिस्सलाम जी इताअत कयूं, पुछंदा रहूं। जे पाण खे ख़बर आहे अल्हम्दुलिल्लाह असीं हदीस सम्झी सघूं था पिया, क़ुर सम्झी सघूं था पिया, त पाण सम्झूं, नथा सम्झूं त कंहिं सुठे आलिम खां पुछूं महबूबन करीम अलैहिस्सलाम जी सुन्नतूं कहिड़ियूं आहिनि। ऐं सुन्नत सिर्फ़ु हिकिड़ी ॿ न जे मूं अर्ज़ु कयो, पर हर ॻाल्हि में सुन्नत, हर पहलू में सुन्नत, हर जाइ ते सुन्नत। जंहिं महबूब करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदा कयो, साईं फरमाइनि था पिया मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी, जंहिं मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदा कयो उन मूंसां प्यार रखियो। वमन अहब्बनी कान माई फिल जन्नत, ऐं जंहिं मूंसां मुहबत रखी उहो मूंसां गॾु जन्नत में। हीअ रिवायत में आयो अल मर मन अहब, मुड़ुसु उन सां गॾु हूंदो जंहिंसां हुनजी मुहबत हूंदी, न साईं न, जंहिंसां हुनजो प्यार हूंदो, जंहिंसां हुनजो उनस हूंदो। जेकॾहिं बुरे सां वास्तो आहे ख़ुदा पनाह में रखे त क़यामत ते ॾियारे बुरे सां गॾु हूंदो, सालिहनि सां वास्तो आहे क़यामत ते ॾियारे सालिहनि सां गॾु हूंदो। पर जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां प्यार आहे उहो क़यामत ते ॾियारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में हूंदो। तफ़सील में जेकर सॼी राति जो मां तव्हांखे अर्ज़ु कयां मुंहिंजा भाउ त बि अल्हम्दुलिल्लाह पियो अर्ज़ु थींदो, पर ख़ुलासो ॻाल्हि जो, निचूड़ ॻाल्हि जो, मुख ॻाल्हि जो जेका चइजे, मग़ज़ ॻाल्हि जो इहो आहे त हर पासे हर लिहाज़ सां असां खे पंहिंजे महबूब नबी अलैहिस्सलाम जी इत्तिबा करणु खपे, महबूब जी ताबेदारी करणु खपे। उन जे रस्ते खां सवाइ ॿियो को बि रस्तो असांजे लाइ छोटकारे रस्तो न आहे, हुनजी राह खां सवाइ ॿी का बि राह असांजे लाइ छोटकारे जी न आहे। इहो ई रस्तो आहे, इहा ई राह आहे। जीअं फारसी में मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त तरसम के बेकाबा न रसी आराबी की राह के तू में रवि बतुर्कुस्तानस, रस्तो वरितो अथई तुर्कीअ जो ऐं चई थो मां वञा थो बैतुल्लाह जे दीदार लाइ, त कीअं पहुची सघंदे? जॾहिं अल्लाह पंहिंजे नबीअ खे, पंहिंजे महबूब पैगंबर खे मोकिलियो ई इन जे लाइ त इन जी ताबेदारी कयो, इन जे पुठियां हलो। जीअं अल्लाह ते ॿी जाइ फरमायो आहे वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुता, असां को बि नबी मोकिलियो आहे इन जे लाइ त उन जी ताबेदारी कयो। सभु नबी इन लाइ आया, सभु रसूल इन जे लाइ आया। असांजो प्यारो नबी, असांजो प्यारो रसूल, असांजो प्यारो महबूब अलैहिस्सलाम जन उहे बि इन जे लाइ आया त उन्हनि जी ताबेदारी कयो, उन्हनि जे तरीक़े ते हलो। शादियुनि में, ग़मनि में, कचहरनि में मुंहिंजा भाउ अल्लाह ताला मूंखे हिन मुल्क में रहायो, हिन मुल्क में आया, हिन मुल्क जे लाइ दुआ घुरो अल्लाह ताला हिन मुल्क खे महफ़ूज़ रखे। हिन मुल्क ते कॾहिं कॾहिं असांजा वीचारा दोस्त कार बि आहिनि, ॿिया कुझु कोन्हे, माज़अल्लाह छा बैतुल्लाह कोन्हे हिते, छा मस्जिद नबवी कान्हे हिते, छा रियाज़ुल जन्नत कान्हे, जेके पैसा 5 घटि मिलिया न, ॿिया कुझु कोन्हे, माज़अल्लाह सुम माज़अल्लाह। छा त असां पैसे जी पूॼा कई, असां अल्लाह जल जलालहू अमन वालू सां मुहबत न रखी। हालांकि क़ुरान करीम अल्लाह फरमाए थो त वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जेके ईमान वारा आहिनि तंहिंखे वधि में वधि मुहबत अल्लाह, उहा मुहबत बि न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहबत बि न, हरमैन शरीफ़िन सां मुहबत बि न, वेठे वेठे जेकॾहिं पघार मिली अदा मुल्क में कुझु कोन्हे। ख़ुदा जा बानड़ो कंट्रोल कयो पाण जे मथां ॻाल्हाइण में। तूं सोची त मां ज़बान हलायां पई, हले पई, ख़ुदा पनाह में रखे तुंहिंजी ज़बान ते कूड़ न अचे, तुंहिंजे ज़बान ते गिला न अचे, तुंहिंजे ज़बान ते गंद न अचे। साईं फरमाइनि था त मई यज़मली मां बैन लिहयैहि व रिजलैहि अज़मल लहुल जन्नत, पंहिंजी पाक ज़बान खे वठी फरमाइनि था त सहाबीओ हिन जो जेको ज़ामिन पवे हिन खे ग़लति इस्तेमालु न कंदो ऐं पंहिंजे उघर जो ज़ामिन पवे हुनखे नाजाइज़ इस्तेमालु न कंदो त मां उन जे जन्नत जो ज़ामिन आहियां। कचहरियूं था कयूं,
वेठा आहियूं पाण में, सॼो ॾींहुं असांखे रांदा, सॼो ॾींहुं असांखे फिल्मूं आहिनि, सॼो ॾींहुं असांखे कूड़ा। केतिरा असांजा नौजवान आहिनि जेके सुबुह जो राति जो 1-2 बजे खां पोइ सुम्हंदा, होटलुनि ते घुमी दोस्तनि सां कचहरियूं करे वीडियो ॾिसी फिल्मूं ॾिसी सॼी राति विञाए सुबुह जो निमाज़ फजर जी वई। यादि रखो, हिन मुल्क में, हिन मुक़द्दस ज़मीन में जेकॾहिं तव्हां निमाज़ विञाई, हिन जाइ ते रही करे जेकॾहिं तव्हां रोज़ाना रखिया, हिन जाइ ते रही करे माज़ अल्लाह जेकॾहिं असांखां अल्लाह सी शल पनाह में रखे गुनाह थिया त बाक़ी असांजी नजात छुटकारो थींदो किथे? काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ पियो हले, तवाफ़ कंदे माण्हुनि जा खीसा कतरजनि, एगामा निकिरी वञनि, पैसा निकिरी वञनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में सलात व सलाम पढ़ंदे उते निकिरी वञनि, रियाज़ुल जन्नत में निकिरी वञनि। हाजी साहब खे त लॻी रमज़ान में ख़ैरात ईमानी बि वधाए, उते एगाम निकिरी, पैसा निकिरी। मूंखे ॿुधायो त जॾहिं असां हिते ई कयो त बाक़ी जाइ कंहिं जिते हलंदा? सारी काइनात भॼे थी, अदा हलो हज कयूं, हलो उमरो कयूं, छाजे लाइ? अल्लाह असांजे गुनाहनि खे बख़्शे, अल्लाह असांखे राज़ी थिए, अल्लाह असांखे मग़फ़िरत नसीब करे। त हिते अची करे त असां या परावनि बचनि जे बुरियूं निगाहूं खणूं, या वेही माज़ अल्लाह गुनाह जा कम कयूं, या वेही माज़ अल्लाह कूड़ हणूं, या वेही माज़ अल्लाह गिला कयूं, त पोइ बाक़ी जाइ कहिड़ी आहे जिते ते बचंदा? मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती जो वाइद जो मक़सदु इहो आहे, निचूड़ इहो आहे त हर ॻाल्हि में, कौल में, फ़इल में, उथण में, वेहण में, हर लिहाज़ सां असां तव्हांखे एहतियात रखणो आहे। मां तोसां गॾु न आहियां, तूं मूंसां गॾु न आहीं, पर जेकॾहिं गुनाह था सोचूं त असांखे अल्लाह ॾिसे, असांजे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि। इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। जेकी तव्हीं कयो था उहो मलाइक ॼाणनि था, लिखनि था, गॾु थींदो थो वञे। कुल्लु सग़ीरिन व कबीरिन मुस्ततर, नंढा वॾा गुनाह लिखजंदा था वञनि, असां किथां था थींदासीं? उनजे करे मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जो उम्मती जो नौजवान भाइरो, नौजवान बच्चा, ख़ुदा जी ज़ात सां बरकात जो शुक्र कयो। मुंहिंजा मौला तुंहिंजा करम आहिनि जो तूं असांखे अहिड़े पाक शहर में आंदो आहे। उन सां निमाज़ जी पाबंदी सख़्ती सां ऐं ख़ुसूसन हरम शरीफ़ में निमाज़ पढ़ण जे लाइ वॾी कोशिशि कयो, छो त साईं फरमाइनि था पिया त हिन मुंहिंजे मस्जिद में हिकिड़ी निमाज़ 50,000 निमाज़ जो सवाबु, हिकु रिवायत में 1000 निमाज़ जो सवाबु आहे। मां अर्ज़ु कयां जंहिं मस्जिद में हिकिड़ी निमाज़ पढ़ त एॾो सवाबु आहे। तव्हांखे सेठ तव्हांजो 1000 रुपया महीने में ॾींदो आहे न, 1000 रियाल महीने में, अदा पघार आहे ड्राइवर जी, 12 साल पघार आहे, सॼो महीनो हुनजे हवाले आहिनि। ऐं नबवी मस्जिद में हिकिड़ी निमाज़ पढ़ त 1000 निमाज़ सवाबु थो मिले, उहा न पढ़ी, उन लाइ फिक्री कोन्हे, उन लाइ सोची कोन्हे। साईं हुन मन सल्ला फी मस्जिदी हाज़ी, जंहिं मुंहिंजे हिन मस्जिद में 40 सलातन 40 निमाज़ूं पढ़ियूं, कुतबत लहू बराअतुम मिनन नार, अल्लाह ताला हुनखे जहन्नम जे बाहि खां निजात लिखी ॾींदो आहे। एॾी फज़ीलत, एॾी बरकत, एॾी भलाई। मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह, मुंहिंजे मिंबर ऐं मुंहिंजे घर जे विच में जेको टुकरो आहे इहो जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। केॾी ख़ुशकिस्मती चइबी हुन इंसान जी, केॾो नसीब वारो चइबो हो जो टाइम कढी वञी रियाज़ुल जन्नत में वेहे, वञी अल्लाह जे ज़ात सां बरकात निमाज़ पढ़े, वञी नबी करीम अलैहिस्सलातु सलाम पढ़े, वञी क़ुरान करीम जी तिलावत करे, वञी पंहिंजे गुनाह जी मग़फ़िरत तलब करे, पंहिंजे लाइ माफ़ी घुरे, ॿियनि लाइ बि घुरे। त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती जो अल्लाह ताला अव्हांखे असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असां तव्हां में इख़लास पैदा करे, अल्लाह से असां तव्हां में क़ल्ब जी सफ़ाई पैदा करे, रुॻी ज़बानी न पर क़ल्ब जी सफ़ाई पैदा करे। ख़ुदा ताला असांखे शौक़ु ॾे जो असां हर कम में, हर अमल में इत्तिबाए रसूल, इताअत रसूल, इत्तिबाए सुन्नत हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे लाइ तड़पूं, सोचूं, दर्द रखूं। अल्लाह से मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए, अल्लाह से तव्हांखे अजर अज़ीम अता फरमाए। हाजी साहब वारनि जी ख़ैरात अल्लाह ताला क़बूल फरमाए, जंहिं पंहिंजे मालिक जे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे अल्लाह जे राज़ी करण जे लाइ अव्हां असांखे अल्लाह जे नाले ख़ैरात करे खाराई, अल्लाह से उनखे बि अजर अता फरमाए, अव्हांखे बि अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।
अल्लाहुम्मा क़्ज़ि हाजातिना व हाजात मन औसाना बिद्दुआ अल्लाहुम्मा वसहिल या इलाही कुल्ल साबिन वसहिल या इलाही कुल्ल साबिन वसहिल या इलाही कुल्ल साबिन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़दीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरना बिहा मिन जमी सय्यात व तरफ़अना बिहा आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमील खैरात फिल हयात बअदल मौत इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। या रब्बल आलमीन असांजे गुनाहनि खे बख़्श फरमा। या रब्बल आलमीन असांखे पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जी इत्तिबा इताअत मुहब्बत नसीब फरमा। या अल्लाह असांखे पंहिंजी मुहब्बत ऐं पंहिंजो ज़िक्र ऐं पंहिंजो शुक्र नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजी तस्बीह ऐं पंहिंजो हम्द नसीब फरमा। या अल्लाह असांखे असांजे औलाद खे सालिह बना। या अल्लाह तो असांखे पंहिंजे दीन जी मुहब्बत अता फरमा, दीन जो दर्द अता फरमा, दीन जी ख़िदमत नसीब फरमा, हलाल रोज़ी अता फरमा। अल्लाह से हराम खां बचा, हलाल रोज़ी अता फरमा, हराम खां बचा, हलाल रोज़ी अता फरमा, हराम खां बचा। या अल्लाह असांजे क़ल्बनि खे पंहिंजे हबीब जे मुहब्बत सां आबाद फरमा। अल्लाह साईं ही जेके दोस्त क़ुरान पाक जे महफ़िल में वेठा सभिनी जा बेड़ा पार फरमा, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह जेके मज़लूम आहिनि तंहिंजी मदद फरमा। या अल्लाह जेके मिस्कीन आहिनि तंहिंजी इस्तिहतियाजी दूर फरमा। या अल्लाह असांजा ग़रीबाना अर्ज़ मंज़ूर फरमा। या अल्लाह हाजी साहबनि खे रिज़्क़ में रोज़ीअ में बचन में बरकत अता फरमा, संदन ख़ैरात क़बूल फरमा, खेन आबाद शाद फरमा। रब्बुल आलमीन असांखे बार बार हरमैन शरीफ़नि जी हाज़िरी ज़ियारत नसीब फरमा। मालिक मिठा असांजी मथां पंहिंजो रहम ऐं करम हमेशह रख, ईमान कामिल ते ख़ात्मो नसीब फरमा। या अल्लाह बुराइनि खां पिछड़ाइनि खां बेहयानि खां बचा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आमीन सुम्मा आमीन रहमतिक या अरहमर राहिमीन।